नाज़िम टंडो अलायार में योम आशूर के हवाले से केतराई जुलूस बरामद किया विया आहिनि। तफ़सील बुधाए रहियो आहे सैयद नसीर शाह। करबला में इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी लाजवाल शहादत ऐं कुर्बानी के हवाले से सजी दुनिया जियां सजे मुल्क में पाकिस्तान समेत सजी दुनिया जियां ज़िले टंडो अलायार जे मुख्तलिफ़ इलाइक़नि में इमाम आली मक़ाम की याद ऐं उन जे साथियुनि जे कुर्बानी के हवाले से आज़ादारी नुआखानी ऐं मजलिसुनि जो सिलसिलो जारी है। उन हवाले से अॼु 10 महरम हराम के हवाले से टंडो अलायार के मुख्तलिफ़ इलाइक़नि में इमाम बारगाहन मजा मातमी जुलूस निकतान जेके पंहिंजे मुख्तलिफ़ रूटन ता थींदा ऐं शाम जो वापस उन्हनि जगह ते नहर थींदा जॾहिं त पुलिस तरफ़ा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि जंहिंमें 1800 खां वधीक पुलिस एहलकार ऐं उन्हनि सां गॾु रेंजर्स जा जवान भी मुक़ररु कया विया आहिनि। ऐं जॾहिं त पंहिंजो इमाम बारगाहन ऐं गलियुनि मज़ा निकिरंदड़ पंहिंजो आज़ादारी जे रूटनि ते CCE कैमराऊं लॻायूं वयूं आहिनि जेके 60 खां वधीक CC कैमराऊं आहिनि ऐं 2 मॉनिटरिंग सेल जे हवाले सां पंहिंजो सेल क़ाइमु कया विया आहिनि जिते वो मॉनिटरिंग थी रही है। जॾहिं त ही सिजल थे खां पोइ जेका वापस साॻूणी जगह ते नहर थींदा ऐं उते उन खां पोइ नगर न्याज़ थींदो ऐं मजलिसूं बर्पा थींदियूं ऐं उन हवाले सां मुख्तलिफ़ रोडनि खे पंहिंजो खारदार तारुनि सां बंदि कयो वेंदो। जॾहिं त ज़िले टंडो अलायार जे 3 तालुक़नि तालको टंडो अलायार तालको झंडोमरी तालको चंबड़ जे भी मुख्तलिफ़ इलाइक़नि में अॼु मातमी जुलूस निकिरंदा जेके मुख्तलिफ़ रूटनि तां थींदा ऐं पंहिंजे वापसि जाइनि ते नहर थींदा ऐं उन खां पोइ नगर न्याज़ ऐं मजलिसनि जो ऐं पंहिंजो सिलसिलो शुरू थी वेंदो।